लूका अध्याय 2 यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारे जो प्रचार। तिबरियुस नाले जे रोमी महाराजा जे राज जो 15 साल हुयो। उन वक़्तु पोंतियुस पिलातुस यहूदिया क्षेत्र जो राजपाल हो ऐं हेरोद गलील क्षेत्र जो हाकिम हो। हुन जो भाउ फिलिपुस इतोरिया ऐं त्रखोनीतिस क्षेत्र जो हाकिम हो ऐं लिसानियास अबिलेने क्षेत्र जो हाकिम हो ऐं हन्ना ऐं कैफा महायाजक हुआ। तॾहिं उन्हनि ॾींहंनि में परमेश्वर जो वचन जंगल में जकरया जे पुट यूहन्ना वटि पहुतो। उहो यरदन नदीअ जे आसे पासे जे सभिनी क्षेत्रनि में वञी प्रचार करण लॻो कि पंहिंजे पापनि खां तौबा कयो ऐं बपतिस्मा वठो त तव्हांखे परमेश्वर जे तरफ़ां पापनि मां माफ़ी मिलंदी। जीअं त यशाया भविष्यवक्ता जी किताब में भविष्यवाणी लिखियल आहे, जंगल में हिकु ॼणो वॾे आवाज़ सां चई रहियो आहे कि प्रभुअ जे लाइ माण्हू पंहिंजे दिल खे तैयार कनि ऐं हुन खे ॾिसण जे लाइ पंहिंजे पाण खे तैयार कनि। हर हिकु घाटी भरी वेंदी, हर हिकु पहाड़ी ऐं पहाड़ सपाट कयो वेंदो। जेको टेढ़ो रस्तो आहे उन खे सिधो कयो वेंदो ऐं जेको खॾनि खोॿनि वारो रस्तो आहे उन खे लसो कयो वेंदो। हर हिकु माण्हू परमेश्वर जे उद्धार खे ॾिसंदो। जेकी भीड़ यूहन्ना खां बपतिस्मा वठण जे लाइ ईंदी हुई, उन्हनि खे उहो चवंदो हुयो, हे नांग जा ॿारओ, तव्हांखे कंहिं चयो आहे कि परमेश्वर जे अचण वारे क्रोध खां तव्हां बची सघंदव? इन करे तव्हां हाणे अहिड़ा कम कयो जंहिंसां इहो साबित थिए कि तव्हां पंहिंजनि पापनि मां तौबा कई आहे। ऐं तव्हां ईअं न सोचो कि तव्हां अब्राहम जा वंशज आहियो त इन करे परमेश्वर तव्हांजे पापनि जो न्याय न कंदो। छोकी मां तव्हांखे चवां थो, परमेश्वर त इन पत्थरनि मां बि अब्राहम जे लाइ औलाद पैदा करे सघे थो। पर अगरि हाणे तव्हां पंहिंजनि पापनि मां तौबा न कंदव त परमेश्वर तैयार आहे तव्हांखे सजा ॾियण जे लाइ। इहो इन वांगुरु आहे जीअं त कोई वणु सुठो फल न खणी अचे त उन खे कटण जे लाइ माण्हू कुहाड़ो वण जे थड़ ते तैयार रखंदा आहिनि। सो जेको वणु सुठो फल न खणी ईंदो उन खे कटे करे बाहि में फिटो कयो वेंदो। इन ते भीड़ उन खां पुछण लॻी त असां छा कयूं? यूहन्ना उन्हनि खे जवाबु ॾिनई, जंहिं वटि 2 बुशेटूं हुजनि उहो उन्हनि मां हिकु बुशेट उन खे ॾे जंहिं वटि न हुजे। ईअं ई खाइण वारी शयुनि सां बि कयो। महसूल उगाड़ींदड़ बि हुन खां बपतिस्मा वठण आया ऐं उन्हनि यूहन्ना खां पुछो, हे गुरु, असां छा कयूं? यूहन्ना उन्हनि खे चयईं, जेकी महसूल नकी कई वई आहे उन खां वधीक वसूल न कयो। सिपाहियुनि बि उन खां पुछो, असां छा कयूं? यूहन्ना उन्हनि खे चयईं, कंहिंखां बि दबाए, धमकाए या कूड़ो इल्ज़ाम हणी करे पैसा वसूल न कयो, पर पंहिंजी पघार में ई संतुष्ट रहो। माण्हू मसीहा जी आस में हुआ ऐं इन करे यूहन्ना जी ॻाल्हियूं ॿुधी पंहिंजे दिल में इहो वीचार करण लॻा कि किथे हे ई त मसीह कोन्हे। इन ते यूहन्ना सभिनीनि खे चयईं, मां त तव्हांखे पाणीअ में तो बपतिस्मा ॾियां, पर हिकु ॼणो अचण वारो आहे जेको मूंखां बि महान आहे। मां त इन लाइक़ बि कोन आहियां कि झुकी करे हुन जे जूते जूं ॾोरियूं बि खोले सघां। उहो तव्हांखे पवित्र आत्मा ऐं बाहि सां बपतिस्मो ॾींदो। कणक खे साफ़ करण जो छॼु उन जे हथ में आहे ऐं हू तैयार आहे कणक खे भूसे खां अलॻि करण जे लाइ। कणक खे त उहो पंहिंजे गोदाम में रखंदो, पर भूसे खे उहो उन बाहि में साड़ींदो जेकी कॾहिं बि न विसामंदी। यूहन्ना अहिड़े घणनि ई अलॻि अलॻि तरीक़नि सां माण्हुनि खे ख़ुशख़बरी ॿुधाईंदो रहियो। पर जॾहिं यूहन्ना चौथाई देश जे हाकिम हेरोद खे उन जे भाउ फिलिपुस जी ज़ाल हेरोदियास सां शादी करण जे लाइ ऐं ॿियनि सभिनीनि ग़लति कमनि जे बारे में जेके उन कया हुआ छंडियईंसि, त हेरोद इन खां बि वधीक ग़लति कमु इहो कयईं कि हुन यूहन्ना खे पकड़े जेल में विझी छॾियईं। येशूअ जो बपतिस्मो। जॾहिं यूहन्ना माण्हुनि खे बपतिस्मा ॾींदो हो त उते येशूअ बि संदसि खां बपतिस्मो वरितो। ऐं जॾहिं उहो प्रार्थना करण लॻो त ओॾीमहिल ई आसमान खुली वियो ऐं पवित्र आत्मा कबूतर जे रूप में हुन जे मथां लथो ऐं स्वर्ग मां इहा परमेश्वर जी आवाज़ आई कि तूं मुंहिंजो प्यारो पुटु आहीं, तोखां मां ॾाढो ख़ुशि आहियां। येशूअ जी वंशावली। जॾहिं येशूअ पाण सिख्या ॾियणु शुरू कयईं त उहो लॻभॻि 30 साले जो हो। इहो माण्हुनि द्वारा सम्झो वेंदो हो कि उहो पुटु आया यूसुफ जो ऐं यूसुफ एलीअ जो
ऐं एली मतात जो, ऐं मतात लेवीअ जो, ऐं लेवी मलकीअ जो, ऐं मलकी यन्नईअ जो, ऐं यन्नई यूसुफ जो, ऐं यूसुफ मतित्या जो, ऐं मतित्या आमोस जो, ऐं आमोस नहूम जो, ऐं नहूम असल्या जो, ऐं असल्या नगईअ जो, ऐं नगई मात जो, ऐं मात मतित्या जो, ऐं मतित्या शिमीअ जो, ऐं शिमी योसेख जो, ऐं योसेख योधा जो, ऐं योधा योनान जो, ऐं योनान रेसा जो, ऐं रेसा जरुबाबेल जो, ऐं जरुबाबेल शालतियेल जो, ऐं शालतियेल नेरीअ जो, ऐं नेरी मलकीअ जो, ऐं मलकी अधीअ जो, ऐं अधी कोसाम जो, ऐं कोसाम इल्मोधाम जो, ऐं इल्मोधाम एर जो, ऐं एर यहूशुअ जो, ऐं यहूशु एलिएज़र जो, ऐं एलिएज़र योरीम जो, ऐं योरीम मतात जो, ऐं मतात लेवीअ जो, ऐं लेवी शमोन जो, ऐं शमोन यहूदा जो, ऐं यहूदा यूसुफ जो, ऐं यूसुफ योनान जो, ऐं योनान इल्याकीम जो, ऐं इल्याकीम मलेहा जो, ऐं मलेहा मिनाह जो, ऐं मिनाह मतात जो, ऐं मतात नातान जो, ऐं नातान दाऊद जो, ऐं दाऊद ईशे जो, ऐं ईशे ओबेद जो, ऐं ओबेद बोअज जो, ऐं बोअज सलमोन जो, ऐं सलमोन नहशोन जो, ऐं नहशोन अमीनादाब जो, ऐं अमीनादाब अदमीन जो, ऐं अदमीन अरनीअ जो, ऐं अरनी हिस्रोन जो, ऐं हिस्रोन फिरिस जो, ऐं फिरिस यहूदा जो, ऐं यहूदा याकूब जो, ऐं याकूब इसहाक जो, ऐं इसहाक अब्राहम जो, ऐं अब्राहम तेरह जो, ऐं तेरह नाहोर जो, ऐं नाहोर सरूग जो, ऐं सरूग रऊअ जो, ऐं रहू पेलेग जो, ऐं पेलेग एबिर जो, ऐं एबिर शिलह जो, ऐं शिलह कनान जो, ऐं कनान अरफक्षद जो, ऐं अरफक्षद शेम जो, ऐं शेम नूह जो, ऐं नूह लेमेक जो, ऐं लेमेक मथुशिलह जो, ऐं मथुशिलह हनोक जो, ऐं हनोक यारेद जो, ऐं यारेद महलेल जो, ऐं महलेल केनान जो, ऐं केनान एनोश जो, ऐं एनोश शेत जो, ऐं शेत आदम जो, ऐं आदम परमेश्वर जो पुटु हो।